अस्सलाम वालेकुम। बुलड़ी शाह करीम शहीद अवामी मोहम्मद फजल राव जे फर्जंद सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राव जी 69वीं सालगिरह जो केक काटियो वियो। बुलड़ी शाह करीम सिंह जे नाले वारे आरी अॻवान शहीद अवाम मोहम्मद फाज़ल राव जे फर्जंद सूबाई वज़ीर ज़राइत मोहम्मद इस्माइल राव जो 69वीं जन्मॾींहं जे मौक़े ते संदसि सालगिरह जी तक़रीब जो केक राव ख़ानदान जे पुराणे वेझे साथी हाजी अली गौहर लुंड जे उताक ते समाजी अॻवान कोमल जज़्बनि जे शाइर ऐं संदन अदबी संगत आबादगार शुगर मिल जे ख़ज़ानची एहसान गौहर लुंड जे मेज़बानी हेठि जोश ऐं ख़रोश सां काटियो वियो। हिन तक़रीब जी शुरूआति कलाम पाक जी तलावत सां कई वई। तक़रीब सदारत सिंधी अदबी संगत शाख आबादगार शुगर मिल जे सेक्रेटरी सैयद असलम शाह ॾाॾा साईं जिन कई, जंहिंमें महिमान ख़ासि समाजी अॻवान आफ्ताब गौहर लुंड, तइलीमी माहिर साईं मोहम्मद बख़्श जमारी, एज़ाज़ी महिमान ऐं उस्ताद नसरुल्लाह मंगसी, मुश्ताक अहमद मेहराणवी लुंड, डॉक्टर नवीद गौहर लुंड, ताज मोहम्मद लुंड, फयाज़ गौहर लुंड, अताउल्लाह लुंड, ख़ालिद हुसैन लुंड हुआ। तक़रीब खे ख़िताब कंदे मुक़रिन चयो त मोहम्मद इस्माइल राव बग़ैर लालच ऐं लब जे सिंध अवाम ऐं हारियुनि पोरियतनि जी ख़िदमत कंदो हो। मोहम्मद इस्माइल राव अवाम दोस्त ग़रीबनि जो सचो लीडर आहे। रिपोर्ट विकी सोलंकी, लाल न्यूज़, बुलड़ी शाह करीम।